नाज़रीन ही जीएस सिंध क़ौमी मुआज़ ज़िले नवाबशाह जा अॻुवाननि जेके मरकज़ी सॾु जेको जिस्कम जो ॾिनो वियो आहे अॼु जबरी जेका गुमशदगियूं जेके आहिनि कारकुननि जूं उन हवाले सां ई जिस्कम जा अॻुवान जेके नवाबशाह प्रेस क्लब जेके उहे पहुता आहिनि ऐं उहे एहतजाज करे रहिया आहिनि। अचो संदन ॻाल्हि ॿोल कयूं त उन जा छा मुतालबा आहिनि। असगर बिरोई, मुख्तियार बोज़दार, सरदार मलाणो, आक़ब चांडियो, महफूज़ नुस्तकानी समेत सॼी सिंध मां जेके जबरी तौर ते गुम कया आहिनि उन्हनि जेको आहे सो उन्हनि जी बाज़ियाबी लाइ जेको आहे इहो असांजो एहतजाज आहे। असां केतिरे अरसे खां सॼी सिंध जे रोडनि रस्तनि ते घुर कंदा रहिया आहियूं त बाबा जेकॾहिं असांजा खंबे गुम कयल दोस्त सिंध जा पुट जेकॾहिं कंहिं तव्हांजे कंहिं ॾोहनि में घुरिबल आहिनि त तव्हां वटि तव्हांजो कानून आहे, अदालतूं आहिनि, उन्हनि में पेश करियो ऐं उते उन्हनि ते पंहिंजो केस चार्जिस कयो। जीअं सिंध क़ौमी मुआज़ ज़िले नवाबशाह जे अॻुवान जूं अवी ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो चवणु आहे त सिंध मां जेके बि क़ौमप्रस्त कारकुन जेके आहिनि गुम कया आहिनि खंबे खणी, जेके बि हिन वक़्तु लापता जेके उन्हनि खे फौरी तौर ते जेको आहे सो उन्हनि खे बाज़ियाब करायो वञे। रहीम लाशारी, अवामी आवाज़ TV, नवाबशाह। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk